अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिस रहा हो न्यू मेरान न्यूज़ रुकयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया हाल में रिपोर्ट एजाज़ बुखियो जी। हाला अजन शाह स्टाफ खां ॻोठ सुल्तान सैतो ताईं टिन यूनियन काउंसिलनि खे हाण में ॻंढींदड़ मेन रोड गुज़िरियल 35 सालनि खां वठी अॼु ताईं मरम्मत न थी सघियो। रोड हंधा हंधा टुटी तबाह थी पियो। कंहिं बि चूंडियल नुमाइंदे या वरी ज़िले इंतज़ामिया रोड जी सार संभाल न लधी। रोड नाकारा हुअण सबबि टिन यूनियन काउंसिल जा केतिरा ई ॻोठ वाणिजी वापारी खां महरूम थी पिया। ट्रांसपोर्ट मुकमल तौर ते बंदि थी वियो आहे। इलाइक़े वासियुनि एमरजेंसी सूरत में मरीज़नि खे अस्पताल पहुचाइण लाइ बि शदीद परेशान। नौजवान जी समाजी तंज़ीम एक्शन कमेटी ज़िले मटियारी तरफ़ां सदर मुमालिकत आसिफ ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, वज़ीर आला सिंध, गवर्नर सिंध, चीफ सेक्रेटरी सिंध ऐं डिप्टी कमिश्नर मटियारी खां रोड जी सूरत हाल जो नोटिस वठी रोड जो विज़िट करण जो मुतालबो कयो आहे। समाजी तंज़ीम एक्शन कमेटी जे अॻुवाणनि जो चवणु आहे त हीउ रोड 35 सालनि खां नाकारा बणियल आहे, जंहिं जी हिकु दफ़ो बि मरम्मत न थी सघी आहे। लेकिन कागज़ी कार्रवाई में हीउ रोड केतिरा ई भेरा ठही चुको आहे। उन करे असां हीउ बि मुतालबो था करियूं त हिन रोड जो रिकॉर्ड खोलरायो वञे ऐं हीउ रोड जो ऑडिट कराए करप्शन कंदड़ अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे।